पहुतो आ मस्जिद हाणे वेझी आ हेॾो नबी पाक फरमायो फलाणा वेही रहो हो तो वेठो पर हजरत अब्दुल्लाह बिन मसूद बि ॿाहिर घिटीअ में वेही रहियो। जमल ॿाहिर वेही रहियो तो हुजूर ॾिठो बि थे पाण फरमाइनि था अब्दुल्लाह बिन मसूद मां तोखे कोन चयो आ त वेही रह मां हिन खे चयो आ त वेह तोखे त मूं चयो ई कोन तू छो वेठे तू हली आ। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद तो चवे या रसूल अल्लाह मां घिटीअ में इन्हीअ जे करे वेठुसि त पंहिंजो ईमान बचाया नबी चवे त वेहो ऐं मां कदम खणा हा त काफ़िर थी वञा हा छो त मुहम्मद रसूलुल्लाह त हुक्म करे त ख़ुदा जो कसम आहे त घिटी ही पर जे बाहि हुजे हा त बि वेही रहा। अल्लाह जे हबीब जो हुक्म ॿुधो त फलाणा वेह पोइ नालो त ॿिए जो खयो पर वेह जो हुक्म त मूं बि त ॿुधो न हाणे जे वेहण जो हुक्म ॿुधण खां पोइ वेहा नथो ऐं हलां थो त इहो नबी जी तौहीन आहे बेअदबी आहे गुस्ताखी आहे नबी पाक जी बेफ़रमानी आहे मुंहिंजो ईमान चट थी वञे हा मुंहिंजा सोना मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे तुंहिंजो हुक्म ॿुधुमि तॾहिं घिटी में वेही रहियोसि। यो साहबा जो इश्क ही साहबा जी पैरवी ही साहबा जी इताअत ही हर मामले के बिना चूनो चराजे मुझा दोस्त अजकल के ते अण कुटम जे सरवर ते खबर वुजू जी कान्हे वुजू जे फर्जन जी कान्हे हिलाल हराम जी खबर कान्हे बहस वेठा कंदासीं अल्लाह सिशल असां जी हालत राम करे मोमिन आशिक उहो आ मुसलमान उहो आ हबीब जो आशिक परवानो उहो आ जो हबीब जे हर हुक्म खे लब्बैक चई कबूल करे। हाणे सहाबी छा खे चइबो आहे चो रसूलुल्लाह जे सोहबतीअ चओ ऐं इहा सोहबत दुनिया दी तमाम इबादतुन खां अफजल आहे एड़ो ॿियो को भी दर्जो ऐं मकाम कोने जो सोहबत जे बराबर हुजे सोहबत सभिनि खां मथां ई आहे ऐं इहा महबूब जे सहाबन खे नसीब थी एतिरे क़दुर जो साईं फरमाइनि था तव्हां मुसलमान गॾिजी समूरा ओहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में खैरात कयो इहो वॾो सवाब थींदो पर हेॾो वरी मुंहिंजो असहाबी सगोरो जवन जो टोयो अल्लाह जे राह में ख़र्च करे उहे जवन जो टोयो तव्हां जे ओहद जबल जेतिरे सोन खे सवाब में मारे वेंदो। ओहद जबल थींदो ॾहाको बणा साईं बादशाह बार बार वींदो आहे पुछो साईं खां महलन में आहे महलन में जिथे सैयदना अमीर हमज़ा जी मज़ार आहे उन्हीं खां पोइ बि अञा बि अॻिते मुंहिंजा दोस्त उभरंदे तरफ़ ओलहंदे तरफ़ तमामु वॾो आहे 2-2.5 किलोमीटर लंबो आहे मथे बि आहे डिघो बि आहे ऐं उहो एॾो वॾो जंहिंमें किरोड़े टननि जे हिसाब सां वज़न आहे। हुजूर फरमाए इहो किरोड़े टननि जे हिसाब सां एॾे वज़न वारो सोन अवां ख़र्च कयो उन्हीं जेतिरो सवाब तव्हांखे कोन मिलंदो जेतिरो हिकिड़े असहाबी सगोरे जे जवन जे टोये जे ख़ैरात जो सवाब मिलंदो। इहो छाजे करे त सहाबा में इखलास वधीक हो खुलूस वधीक हो अल्लाह के अमल भी उहो वणंदो आहे जेको खुलूस सां हुजे सच्चाई सां हुजे मिस्कीनी हाल में भली हुजे पर सच्चाई जहिड़ी भी का क़ीमत ई कान्हे। अल्लाह सही न हलवा ॾिसंदो आहे न पुलाव ॾिसंदो आहे न बकर ॾिसंदो आहे अल्लाह सही ॾिसंदो आहे सच्चाई खे। जेकॾहिं कंहिंखे तूं कुकुड़ कोही खाराए पर चओ या फांसी वियासीं मथे में लॻी वियो हाणे खाराणी पई मानी पोइ हुनखे पुलाव खाराए चांवर खाराए सयूं खाराए पर दिलि में पियो यार मरी वियासीं आयो मथे में सूर हाणे भला ॼणो खाराइणो पइजी वियो। ॿिए पासे वरी कंहिंखे मोहब्बत सां खुलूस सां दाल खाराए त दाल तुंहिंजी भली आहे। महबूब जे गुलामनि में जेका सच्चाई हुई उहा सभिनि खां मथे हुई तंहिंजे करे अल्लाह ताला जे हबीब फरमायो त उन्हनि जो अमल ॿियनि जे अमलनि खां कई हज़ार गुना मथे आहे छो त हू मूं मोहम्मद करीम सां सच्चा हा अल्लाह सां सच्चा हा सोहबती हा नबी पाक जा उन सोहबत जे करे उनखे सॾियो वियो आहे सहाबी। हाणे छा चइबो सहाबी माना रसूलुल्लाह जा सोहबती। ऐं ॿिए नंबर में कतई तौर सां यकीनी तौर सां
सहाबी जन्नती आ। छा ख्याल आहे तव्हांजो? चओ तो सहाबी जन्नती, ॾाढे जो सहाबी या हुजूर जी मर्ज़ी आहे न, जंहिंखे चवे जन्नती तो जन्नती थी वञे। हुजूर सही 10 सहाबन खे चयो फलाना 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 नाला खणी, बाबा तोखे का तकलीफ़ आहे छा पुट? हाँ कंहिंजो एजेंट आहे? चिट्ठी लिखण वारे खे मुंहिंजे घर में विहारो त मां पाण खे ॿुधायांसि। खामखा फितनो शरारत खणी ॿधी अथव। ये छोकिरो कंहिंजो आहे? ॿार जो आहे, मंगसन जो। इनखे पकड़े विहारो, छोकिरे खे बि इनखे पढ़ायां। चमचागिरी खणी कई अथसि अलाए कंहिंजी बाबा, शैतानगिरी छॾे ॾियो। ये ॻाल्हि नथी वणे छा तव्हांखे? जलसो हले पियो, सुवालनि जा जवाब मूंखे ईंदा आहिनि। तव्हां हिकु छो था साल कयो, 100 साल कयो, पर ॻाल्हि पूरी थिए पोइ भली सवाल कयो। पर पोइ जॾहिं सुवाल जो जवाब ॿुधजो त पोइ वरी थोरो पंहिंजो दिमाग़ सवलो करे वेहजो। पोइ शिकायत न कजो मथां जुलाब अची वञे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से सल्लल्लाहु। ॾह सहाबी जंहिंखे चइबो आहे अशरतुल मुबश्शिरीन, उहे सहाबी जंहिंखे जेरे ई नबी पाक जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। पर 10 छो? मां त चवां थो त हुजूर जी इहा हदीस ॿुधई त सभु मुंहिंजे ज़ियारत करण वारा जन्नती। तंहिंजे करे त आशिक चयो आहे न मौलाना अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी, फरमाए तो तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकर दूर हो। तुझो जन्नत में छा बाबा? तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। आवाज चवंदो न बटती, इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे? उर्दू जो लफ़्ज़ आहे। सिंधी में इन जी माना आहे त बटती है माना विरहाइजे थी। छा चओ? बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। खबर पौंदी जमल महबूब करीम जी ज़ात महशर जे मैदान में शफ़ाअत कुबरा फरमाईंदा। ॾाढो चओ सुभान अल्लाह। ऐं उते खबर पौंदी त अल्लाह जे महबूब जी हले थी या नथी हले। देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। मुस्लिम शरीफ जी मशहूर हदीस आहे, तमाम तवील हदीस आहे। अल्लाह सी जॾहिं माण्हू हिकिड़ी जाइ ते गॾु कंदो, हिसाब कोन कंदो, 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं थींदो। सिज हेठि लही ईंदो, ज़मीन ट्रामे खां वधीक तपी ॻाढ़ी थी वेंदी, माण्हू पंहिंजे पगर में ॿुॾंदा, दाहूं कंदा, रड़ियूं कंदा, हिसाब थिए, जान छुटे, पोइ हेॾे या होॾे बीही बेज़ार थिया हो। अल्लाह जे नबीअनि वटि वेंदा, आदम वटि वेंदा, नूह नबी वटि वेंदा, इब्राहिम नबी वटि वेंदा, अहिड़े तरीक़े सां सभिनी अल्लाह जे नबीअनि वटि वेंदा। पर सभु नबी चवंदा नफ़्सी 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 इज़हबू
इला गैरी। अॼु असांखे पंहिंजी गणती आहे, तव्हां कंहिं ॿिए जे दरवाज़े ते वञो। जमल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते आख़िर में ईंदा। ईसा चवंदो छो जे करे परेशान थिया हो, सभिनी तव्हांखे पंहिंजे दरनि तां धिकारे छॾियो आहे। हलो त मां तव्हांखे रसूलुल्लाह जे दरवाज़े ते वठी हलां जेको तव्हांजी सिफारिश फरमाईंदो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जेके जीअं न साईं फरमायो त मां साईं जे सोहबत में कुझु सिखियो आहियां। जेके सुरीला शाइर अथव न, उहे बि आलमनि खां ॿुधी ॿुधी सुठा सुठा शेर ठाहींदा हुआ, सोहबत में रहंदा हुआ। सोहबती हा तव्हांजे मुल्क जो महेसर घणनि आलमनि जो सोहबती हो। हाणे इहा ॻाल्हि हदीस जी थो करे। हशर वेल हूंदा सवेरा जराणा, तन्ही में मोहम्मद परे खां सुञाणा। हुंदुसि छोटकारे जो झंडो हथन में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलम में। माण्हू परेशान थींदा, परेशानी थी वेंदी, ओचितो माण्हू जूं आंगुरियूं खॼी वेंदियूं। जा मोहम्मद रसूलुल्लाह अचियो अचियो अचियो। ॿियनि छा पे चयो? नफ़्सी नफ़्सी नफ़्सी, असांखे पंहिंजी गणती आहे। हुज़ूर छा चवंदा? चवंदा अन लहा अन लहा, इहो कमु मुंहिंजो आहे। सुभान अल्लाह। कंदो हर को पंहिंजी रुगी जान पुख़्ती, पर मोहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती, अहिड़ियूं सव सजायूं ॾेखारे ॾुखनि में, जीअं गुल गुलाबिया सुहिणो गुलनि में। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, अबू बकर जी सही कि अल्लाह सी मूंखे हुकुम कंदो त पंहिंजे रहमत जा बुक भरे तो जा उम्मती मां जन्नत ॾे मोकिलींदुसि। सिद्दीक़ चयोसीं अल्लाह से खे अर्ज़ करे, हिकिड़े बुक मां छा थींदो? कुझु वधाए, ज़िद ज़िद या रसूल अल्लाह, सही अञा वधाए। पाण फरमायूं अबू बकर सोची नथो, तुंहिंजे ख्याल में त अल्लाह से जो बुक असांजे हथनि जहिड़ो हूंदो, थी सघे थो हिकिड़े ई बुक में सभु जन्नत में मोकिले छॾे। तूं पंहिंजे सोच ते बीठो आहे त हिकिड़े मां छा थींदो? हिकिड़ो को दुनिया जो हथ कोन्हे को, अल्लाह जी उहा रहमत कुशादी आहे जे हिकिड़े ई बुक जे भलाई सां सभु मुंहिंजा उम्मती जन्नत ॾे मोकिले त ख़ुदा मर्ज़ी जो मालिक आहे। सभिनी आलमनि लिखियो आहे त हुज़ूर जी शफ़क़त पंहिंजी जॻह ते, पर अबू बकर खे बि हिर्स हो त मुस्तफ़ा जा उम्मती जन्नत ॾे वञनि। पोइ हुनजी सोच ही त ॿियो बुक हुजे, टियों बुक हुजे, चौथो बुक हुजे, उहा अबू बकर जी पंहिंजी सोच ही, पर अबू बकर खे बि तुंहिंजी असांजी गणती ही त मुस्तफ़ा करीम जा सभु उम्मती जन्नत ॾे वञनि। इहो बि सिद्दीक़ जो मक़ाम आहे, सिद्दीक़ जो दर्जो आहे, सिद्दीक़ जी शान आहे, जो हबीब जे उम्मत जे लाइ ख़ुदा जे हबीब खां सिफ़ारिशूं पियो कराए त अल्लाह पाक जी ज़ात खे चओ हिकिड़े मां छा थींदो? अल्लाह जे हबीब खिली ॾिनो त अबू बकर को हिकिड़ो हथ ख़ुदा जो, हिकिड़ी कुदरत वारो, दुनिया जे हथनि जहिड़ो त कोन्हे को। ख़ुदा उहो बेनियाज़ आहे जो हिकिड़ी हुकुम सां सभु जन्नत ॾे मोकिले त मोकिले। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब पाक जी हदीस पाक आ जंहिंमें पाल फरमाइनि था, मुझे सहाबा जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। सहाबी जी तारीफ़ ॿुधव, हाणे वरी सहाबा जी मोहब्बत सां केॾो करम थिए थो उहो बि अल्लाह जे हबीब जे ज़ुबान सां ॿुधो। पाण फरमाइनि था, जंहिं बि मुंहिंजे सहाबीअ सां मोहब्बत कई उहो बि जन्नती आहे। कीअं? ओ जेका साईं हदीस ॿुधाई मां बि ॿुधाई, अलमरउ मन अहब, जेको जैसा मोहब्बत कंदो। मुस्तफ़ा फरमाइनि था, सहाबी
तो वट अमल कोने पर तुझी मुसा मोहब्बत आ त मुसा गॾु हूंदे। हुजूर फरमाइनि था जेको मुंहिंजे सहाबा सां मोहब्बत कंदो उहो बि सहाबनि सां गॾु जन्नत में वेंदो। ठिरी गिरी मोहब्बत जो मक़ाम तो अचे। सहाबा किराम जो अदब कंदो, मोहब्बत कंदो, अवां खे यकीनन जन्नत में अल्लाह सी जगह ॾींदो। इन्हीअ जे करे जो सहाबा जी मोहब्बत जन्नती हुजण जी अलामत आहे। छो त सहाबी यकीनन जन्नती आहिनि। जेके यकीनन जन्नती आहिनि उन्हनि यकीनी जन्नतनि जे सोहबत ऐं मोहब्बत करण वारे खे बि ख़ुदा जन्नत ॾींदो। हिकिड़ो अल्लामा सफूरी थी गुज़रियो आहे, वॾो ख़तीब हो, वॾो वाइज़ हो। हुन हिकिड़ो किताब लिखियो आहे वाइज़ जो, अरबी ज़ुबान में आहे। मां चवंदो हा त इहो अहिड़ो किताब ॾाढो सुठो, वाइज़नि जे लाइ ॾाढो भलो किताब आहे। उन में के रिवायतूं खणी थोरियूं हेठि मथे आहिनि, पर घणो करे हुन सभु वाक़िया मुस्तनद लिखिया आहिनि। हिकिड़ो वाक़ियो लिखियो अथई, दिलि थी चवे तव्हांखे ॿुधायो। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो माण्हू हो, उनखे आदत हूंदी हुई चोरी त कंदो हो पर कफन लाहींदो हो माण्हुनि जा। कफन ॻोठ में माण्हू मरे, ओड़े पाड़े में मरे, जनाज़े में वञी शरीक थिए। माण्हू चवनि वीचारो आयो आहे, भलो माण्हू आहे, कुल्लो ॾे खणी हले। माण्हू पूर्ण मथो बीठो आहे, कोडर बीठो आहे, सॼो मामलो अखियुनि सां ॾिसी दुआऊं ॿाऊं घुरी सभु को हलियो वञे, ही बि हलियो वञे। आधी रात जो उथे कोडर खणी कबर खोटरे कफन लाहे हलियो। तव्हां चवंदो त हुनखे फ़ाइदो कहिड़ो? शुक्र कयो, अल्लाह जा शुक्र आहिनि जो तव्हांजे घर में हिकिड़े हिकिड़े माण्हू खे 15-15 वॻा पिया आहिनि। पर असांजा वॾा कुरड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ जे हिकिड़े वॻे खां वधीक कंहिंजे घर में वॻो हूंदो ई कोन। कपिड़े जो काल हो, ग़रीब तां हो, माण्हू कंहिं बि माण्हू खे 2 वॻा जोड़ा हुया ई। जिस्म ते पाईंदा हुआ, मेरो थींदो हो, घर में वेही का गोड गोड ॿधी धोराए सुकाए वरी पाईंदा हुआ, कपिड़ो हुयो ई। अॼु अल्लाह जो करम आहे, मिस्कीन जे घर में बि 10-10 वॻा पिया। शुक्र कयो, चओ अल्हम्दुलिल्लाह, ॾाढे को शुक्र कयो। भींग अदा कुझु कोन्हे, अदा मरी वियासीं, का शइ कान्हे, शुक्र नथा कयो अल्लाह जो। अल्लाह से एतिरी नेमत। अॻे कंहिं वटि मोबाइल हुयो, अॼु मां सम्झा जेतिरा माण्हू आयो तलाश वठो, सभिनि वटि मोबाइल आहे। 10 नज़ारनि, 20 नज़ारनि, 50,000, लख रुपए जो मोबाइल भी आहे, पर 2-2.5 हज़ार जो त आहे ई आहे। उन्ही में रोज़ानो 100 रुपयो भी विझो था, आहे न बाबा। हर घर में मोटरसाइकिल आहे। छाजी भींग कान्हे भींग, रुगो दिल तव्हांजी सुञी थी वई आहे। अल्लाह जो शुक्र कयो, व इन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब चयो तो शुक्र कर त वधाए जाए। गंज हन गंज पर बेशुक्रिया, बेसब्रिया। अल्लाह जो शुक्र कजे त मां सम्झा तो जहिड़ा अॼुकल्ह पाण सुखिया हूं तहिड़ा कॾहिं बि सुखिया कोन हुआसीं। बहरहाल हुनखे ख़राब आदत ही, कपिड़े जी भी क़ीमत ही। कफन माण्हू मजबूर थी ॾींदा हुआ, उहो कफन लाहे ॾींदो हो। हाणे इहो गुनाह वॾो आहे या नंढड़ो आहे? वॾो गुनाह। चोरी अॻई गुनाह, वरी मैयत जी बेहरुमती करण, वरी उन जो कफन लाहण, हुनखे बेइज़्ज़तो करण, इहा वॾो गुनाह हुआ। हुन जी सॼी ज़िंदगी ईअं गुज़री वई। उन इलाइक़े में हिकिड़ी औरत ही जेका नेक ऐं सालिह बानी हुई, अल्लाह अल्लाह करण वारी ही, उहा बि गुज़ारे वई हे। उन्ही जे जनाज़े में वञी शरीक थी। नियत कहिड़ी? हाणे थकिजी पिया आहियो, ॾिसांसि त कफन लाहियां। अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखे थो किताब में, उन माईअ जे जनाज़े में शरीक थियो, कफन में, दफन में, पूर्ण में, कब्र में, आख़िर ताईं रहियो, कुल्हे कांदी थी वियो। आधी रात जो अची करे उन माईअ जी कब्र खोटई। कब्र खोटे करे हाणे माईअ जे कफन खे पियो लाहे। जीअं जो माईअ जे कफन में हथ विधई, अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वाह माई कब्र में उथी वेही रही। सुभान अल्लाह। हिन खे निहारे चवे थी, ओ अल्लाह जा बख़्शल बान्हा,
तू अल्लाह जी बख्शल बानीअ जो कफन छो थो लाहीं हथ खणी कढई हथ कढी लगी छो माईअ खे चई तू त जेरी आहीं चई हाओ मां जेरी आहियां चई मरी जो वई हीअ चई हाओ क़ुरान कोन पढ़ियो थी फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन अल्लाह सही चवंदो आहे त मां पंहिंजनि नेकनि बाननि खे क़ब्र में भी बहितरीन हयाती ॾींदो आहियां मूं सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत कई उन जे एवज़ में अल्लाह मूंखे जन्नत में हिते क़ब्र में भी जन्नत जो मक़ाम अता फरमाए जहिड़ो रखियो आहे पर वरी पुछे थो अम्मा मां वरी कीअं बख़्शल हो मूं त 50 साल माण्हुनि जा कफ़न चोराया तुंहिंजो बि कफ़न लाथुमि मां वरी किथां बख़्शजी वयुसि माई चवे थी अल्लाह सही मूंसां वाइदो कयो हो ओ मुंहिंजी बानड़ी तूं मरंदीअ तोखे त बख़्शींदुसि पर जेको तुंहिंजे जनाज़े में ईंदो तंहिंखे बि बख़्शे छॾींदुसि तुंहिंजी नीयत कहिड़ी बि हुई पर कल्ह तो मुंहिंजो जनाज़ो पढ़ियो आहे अल्लाह मुंहिंजे जनाज़े जे करे तोखे बख़्शे छॾियो आहे सभई जो सुभान अल्लाह तो मुझे रुगो जनाजे में शिरकत कई अल्लाह सी जी ज़ात राज़ी थी उन्हीं जनाजे मुझे पढ़ण जे करे रब करीम तोखे बख़्शे छॾियो हाणे हयाव नथो करी बख़्शजी वियो आहे अञा तो चोरूं कई उते क़ब्र में तौबा करे ॿाहिरि निकितो सॼी ज़िंदगी गुनाहनि खां तौबा कई अहिड़ो सालियो बानो थियो जो उन जहिड़ो ॿियो को हुयो ई कोन सभई जो सुभान अल्लाह रब राज़ी थिए त ईअं थींदो आहे चओ सुभान अल्लाह जेकॾहिं हिकिड़ी नेक सालिह औरत जे जनाज़े में वञे शरीक थिए ऐं उन जी जनाज़े जी नमाज़ पढ़े त उन अहिड़े कफ़न चोर खे अल्लाह बख़्शे छॾे ऐं जेको मुंहिंजे हबीब जी सहाबनि जी दिलि में मुहबत करे उनखे कोन बख़्शींदुमि अल्लाह जी ज़ात जे हबीब फरमायो मुझे सहाबा सां मुहब्बत कयो उन्हनि जी मुहब्बत तव्हांखे जन्नत में वठी वेंदी मुंहिंजा सहाबी भी जन्नती ऐं उन्हनि जी सोहबत ऐं मुहब्बत जे करे अक़ीदत जे करे तव्हां भी जन्नती थींदव पर भला जेकॾहिं न मुंहिंजे सहाबनि सां बुग़्ज़ रखंदव त अल्लाहु अकबर कबीरा हज़रत मौलाना काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जो मुसन्निफा मुहक़्क़िक़ आलिमा हुन सीरत ते किताब लिखियो अश्शिफा फी हुकूकिल मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं में हिकिड़ो वाक़ियो थो लिखे त नबी पाक जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हो मुसलमान हो सहाबी हो गुज़ारे वियो महबूबन करीमन ॾे हुन जा माइट हली आया कि भला फलाणो गुज़ारे वियो आहे उन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो हुजूर ऐलान करे चवंदा हा त बाबा मदीने जे हद में किथे भी को माण्हू गुज़ारे वञे त मूंखे ॿुधाईंदा कयो त मां मोहम्मद करीम हुन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायां इन्हीअ जे करे त मुंहिंजे दुआ सां जनाज़े सां हो यकीनन जन्नती थी वेंदो इन्हीं जे करे सोने नबी पटवाया सोना फलाणो असांजो माइट गुज़ारे वियो आहे अवां जो मुरीद हो जनाज़ो पढ़ायो पाण फरमायूं त इहो जन्नती आहे छो त मुंहिंजो सहाबी आहे जन्नती आहे सहाबी आहे तव्हां वञी पढ़ोसि मां न पढ़ंदुसि जनाज़ो साहबनि जो सही छो जन्नती भी आहे सहाबी भी आहे अवां छो था जनाज़ो पढ़ोसि पाण फरमाइनि था इन्हीअ जे करे जनाज़ो कोन थो पढ़ायांसि जो इहो मुंहिंजे सुहिणे उस्मान गनीअ सां कंहिं दुनिया जी ॻाल्हि ते काविड़ल हो जेको मुंहिंजे उस्मान सां काविड़बो आहे तंहिंजो मां मोहम्मद जनाज़ो न पढ़ंदो आहियां अल्लाहु अकबर कबीरा पाण उनखे जन्नती भी चवनि था सहाबी भी आहे खुशखबरी भी ॾियनि था पर पाण करीब ॾमर जो इज़हार फरमाइनि था त उस्मान गनी सां ऐं कंहिं दीन जी ॻाल्हि ते बि काविड़ल कोन हो इस्लाम जे मामले ते बि काविड़ल कोन हो को बाग हूंदो पाणी हूंदो बनी हूंदी प्लाट हूंदो दुनिया जे कंहिं मामले ते थोरो नाराज़ थी पियो हुज़ूर जे इल्म में इहा ॻाल्हि ही पाण फरमायूं त जेको मुंहिंजे उस्मान सां काविड़ल आहे उनजो मां जनाज़ो कोन पढ़ंदो आहियां छाजे करे त उस्मान गनी जो उहो मक़ाम आहे जो मुझे हबीब करीम खां अलील मुर्तज़ा सवाल कयो आहे अच त मां तोखे ॿुधाए छॾियां
शान त सिद्दीक़ जो भी बयान कजे, शान त फारूक जो भी बयान कजे, शान त हज़रत अली जो भी बयान कजे, पर अजो को ॾिहाड़ो सोहणे उस्मान जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। न का रज़ा उल हसनैन खे इहा ख़बर हुई, न को मूंखे इहा ख़बर हुई, इत्तिफ़ाक़ सां ॾींहुं उहो अची वियो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरियां पहिरियां तव्हां खे थोरो हज़रत उस्मान जो तारीफ़ करायां, ज़रूरी आहे। पोइ वरी ॿियूं हदीसूं जेके उन्हनि जे शान में आहिनि, चइनि यारनि जो ज़िक्र इंशाअल्लाह वरी कॾहिं तफ़सील सां कंदासीं, पर जंहिंजो ॾिहाड़ो आहे उन्ही जो अॼु शान बयान कयो। हुज़ूर माण्हू छा चवंदा आहिनि असांजी आम ख़ल्क़, अबा हो सैयद हो उम्मती, काॾे सैयद काॾे उम्मती। साईं मोहम्मद इकबाल अहमद शाह साईं अल्लाह सी सदस इज्जत के मर्तबे के वधाए, मूंखे ख़बर आहे त आले रसूल आहे। तव्हांखे छा ख़बर आहे? तव्हांजे पाड़े जा आहिनि। पर साईं खां पुछो साईं, तव्हां सैयद आहियो, उम्मती आहियो या न आहियो? पुछो साईं खां, साईं खे पाण ॿुधाईंदा अव्वल उम्मती आहे। चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जी बचड़ो भी आ, पर मुस्तफ़ा जी उम्मत भी आ। ऐं उम्मती खे तो घट समझो आ छा? चूं बिशानश निगाही मूसा कर दे, शुद्ध नज़ उम्मत शे तमन्ना कर दे। मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी आ, उलुल अज़म रसूलन में 1313 नबियन में शुमारा। उनके अल्लाह से रूबरू कलाम सां नवाज़ो आ, पर ओ मूसा बि दुआ पियो घुरे, या इलाहुल आलमीन मूंखे आमना जे लाल जो उम्मती बणा। तव्हां सैयदन सां या चङाई नथा कयो, सैयदन सां दुश्मनी था कयो, त हे सैयद हन बाक़ी ॿिया उम्मती हन। माना तव्हां सैयदन सां दुश्मनी करे हुनखे उम्मत मां ई कढी छॾियो आहे। मुंहिंजा दोस्त, इहो सॼण पाओ कोन चइबो, इहो दुश्मनाओ चइबो। सैयद आले रसूल बि आहिनि त मुस्तफ़ा करीम जा उम्मती बि आहिनि। ऐं इहो तुंहिंजो तसवुर ग़लति आहे, हो सैयद आहे, हो उम्मती आहे। उम्मत ला अल्लाह से फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नासे। ओ मुझे सोने नबी पाक जा उम्मतियो, अवां आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबियन जे उम्मतुन खां भली उम्मत आयो। खैर उम्मतिन, अवां भली उम्मत आयो। उम्मती हुजण वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं को सैयद हुजे, वरी उम्मती महबूब जो हुजे, आशिक़ हुजे, सुन्नत ते पूरो हुजे, नेक ऐं साले हुजे, त पोइ सोन त अॻे ई आहे, पर वरी सोन खे सुहागो लॻी पवे। तव्हां असहाबन लाइ इहा भेट कंदा हो बाबा। उस्मान गनी खे हे सुन्नी चवंदा आहिनि, हे साईं गारियूं ॾींदा आहिनि नबी साईं खे, नऊज़ बिल्लाह गिलाऊं कंदा आहिनि त भई नबी साईं 2 न्याणियूं ॾिनियूं उस्मान खे, 2 न्याणियूं। नबी साईं सैयद, उस्मान उम्मती, उम्मतीअ खे न्याणियूं पियो ॾिनई। पहिरीं ॻाल्हि त तोखे इहा बि ख़बर कान्हे त उस्मान आहे केरु। सोहणे नबी पाक जी पुफी, चओ सुभान अल्लाह, उन पुफीअ जी न्याणीअ जो पुटु, माना नबी पाक अलैहिस्सलाम जी सगी पुफाट हज़रत बीबी अरवी हुन जो नालो हो, जेका सोहणे उस्मान जी अमड़ा। सन में रिश्तेदारी में मिट्रीअ में उस्मान भाणे जो आ, मुस्तफ़ा हुन जो मामो आ। अवां पंहिंजी पुफाट खे छा चवंदा हो? अदी। तव्हां खे छा चवंदी आ? अदा। ऐं उन पुफाट जी औलाद तव्हां खे छा चवंदी? मामा। छा चवंदी तव्हां खे? मामा चवंदी न बाबा।
माना रिश्तेदारी जे हिसाब सां त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रिश्ते जे हिसाब सां सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जा रिश्ते में मामा हा। हाणे जेको मामो आ सो पंहिंजो आया पराओ आ। ॾाढे त ॻाल्हायो, मां ॿुधां त सही, हथ मथे खणी ॿुधायो पंहिंजो आ पराओ आ। पोइ धारिया छा में थिया, कहिड़ी ॻाल्हि में धारिया थिया? तूं पंहिंजे मामे जे पुट खे भाणेजे खे भाइटे खे कोई न सगुन ॾींदो आहे। जेकॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम ॾिनो त इन में कहिड़ो शरीयत में ऐब आहे ऐं इन में का कबाहत कान्हे का। हज़रत उस्मान गनी खे उहा निस्बत नसीब आहे जो मां तो चवां त आदम अलैहिस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं कंहिं बि उम्मतीअ खे उस्मान गनीअ जो भाग थियो जो हिकिड़ी न्याणी महबूबन ॾिनी, उहा वफ़ात करे वई त उन खां बाद में नबी पाक उन जे घर ताज़ियत जे लाइ आयो। उस्मान गनी रोए पियो। साईं फरमाइनि था लिमाज़ा तबकी या उस्मान, उस्मान रोई छो थो? चई क़िबला हूअं त मां तुंहिंजो उम्मती आहियां, अव्हां खे मामा मामा बि चवंदो आहियां, मुंहिंजा सोना नबी करीम अलैहिस्सलाम, पर तव्हांजी न्याणीअ जे करे मूंसां हिकिड़ो रिश्तो बंधियल हुयो, उहो अॼु टुटी वियो आहे, अव्हां जी न्याणी गुज़ारे वई आहे, इन जे करे रोवां थो त जेको न्याणीअ जे सिलसिले वारो रिश्तो हो उहो ख़त्म थी वियो आहे, रोवां थो। पाण फरमाइनि था उस्मान अॻु में न्याणी मूं तोखे पंहिंजे मर्ज़ीअ सां ॾिनी ही, हाणे मां अल्लाह जे तरफ़ां तो वटि आयो आहियां। रब थो चए त मुस्तफ़ा तो वटि ॿी न्याणी आहे, इहा बि उस्मान खे परणाए। हिकिड़ी न्याणी तोखे मूं पंहिंजे मर्ज़ी सां ॾिनी, ऐं हीअ ॿी न्याणी मां वरी अल्लाह जे हुकुम सां तोखे ॾियां थो पियो। अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे त वञ। उस्मान रोई रहियो आहे, उस्मान जी दिलि शिकस्ता थी पई आहे, उस्मान जे दिलि ते बार थी पियो आहे। वञ मुंहिंजा हबीब, अव्हां जी न्याणी हिकिड़ी अञा तव्हां वटि वेठी आहे, मुंहिंजा सोना वञो, वञी इन मुंहिंजे सोणे उस्मान गनी खे इहो रिश्तो ॾेई छॾियो। सभई जो सुभान अल्लाह। इहा नेमत जो नबी जूं ॿ न्याणियूं, नबी बि कहिड़ो जेको नबीअनि जो सरदार। इन्ही जे करे त मौलाना अहमद रज़ा ॾाढी भली ॻाल्हि कई आहे, चवे तो नूर की सरकार से पाया दोशाला नूर का, या उस्मान तुंहिंजो केॾो वॾो मक़ाम आहे। दो शालो हिकिड़ो हूंदो आहे, हिकिड़ी शाल, शाल माना अजरक या लोई, वरी ॿी लोई, दो शाल। उस्मान जेको मुस्तफ़ा नूर जी सरकार आहे, उन नबी नूर जी सरकार खां तोखे नूरानी ॿ चादरूं मिलियूं। छा मिलियूं? नूरानी माना ॿ न्याणियूं मिलियूं। नूर की सरकार से पाया दोशाला नूर का, नूर की सरकार से पाया दोशाला नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। सभी जो सुभान अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। दोस्तों अज़ीज़ो, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक न्याणियूं, हाणे तव्हां मां नाराज़ न थियो त हिकिड़ो मसइलो पुछां था, कावड़ कोन कंदो आहियो बाबा? लाड़काणे जा माण्हू, असां लाड़काणे लाइ ड्रिजंदा आहियूं जी। हा साईं, फ़क़ीर त आहियो, अल्लाह फ़क़ीर करे, पर करड़ा बि आहियो। हा साईं, अॻे त लाड़काणो हो न, हाणे घणे कंबर जो आहे। असुल लाड़काणे जा पाणी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नाराज़ न थियो त चवां, न त पोइ भला ठहियो कोन थो चवां।
न बस थियो भला कोन थो चवण न न न न न ये रंग में भंग थी पवंदी चवां दुख न कजो मां त सच चवण जो कोडियो आहियां कोशिश कंदो हां त चवां पर वरी तहां जो ख्याल कंदो हां त तहां जी दिल दुखो जी न पवे कावड़ को न कंदो आहे को तव्हां मां जवान जेको पंहिंजी न्याणीअ जो संग कंहिं भील खे ॾे ॻाल्हायो कंहिं कोली खे कंहिं मेंदवाड़ खे कंहिं यहूदी खे कंहिं ईसाई खे कंहिं काफ़र खे ॾींदो गैरत आहे छो जो कोन ॾींदासीं उन्हीं खे ॾींदासीं जेको असांजो आशिक़ सुन्नी मुसलमान बा अख़लाक हुजे पर जे मवाली अवाली चरसी भंगी आहे भली भाइटियो हुजे उनखे बि कोन ॾींदो आहे त भरता चंडो पाण त रुलियो मुंहिंजी न्याणी बि रोले छॾींदो जेकॾहिं तोखे गैरत आहे जो बद मज़हब खे पंहिंजी न्याणी नथो ॾी छा मुहम्मद रसूलुल्लाह उस्मान खे हिकिड़ी न्याणी ॾे ॿी न्याणी ॾे छा मुस्तफ़ा जे नज़र में उस्मान जो मक़ाम केतिरो हूंदो हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का इन्ही शेर सां हिकिड़ो ॿियो गॾु शेर आहे ओ सहाबा किराम जे बारे में त कोन्हे पर मज़ेदार ॾाढो आहे दिलि थी चओ ॿुधायां ॿुधंदव ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे कंहिंजो मोबाइल खुलियल आहे मुहारो थो वॼे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधायां चवे तो नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का या रसूल अल्लाह तहांजे अचण खां अॻु में अबू जहल उतबो वलीद शेदो काफर हुबल बुत उन्हनि जो दौर हो नारन जो दौर हो नारन जो बाहिवारन जो कंहिंजो दौर हो जो जहन्नमिन जो ॾाढे जो कंहिंजो दौर हो ऐं वेचारो जेको नूर हो न नूर उहो ईअं मायूस थियो वेठो हो उन नूर जी दिलि पे सड़ी त यार छा कयां दौर कंहिंजो आहे नारन जो दोज़खन जो दौर आहे ऐं नूर वेचारो मायूस थी वियो हो चवे तो नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का पर तुमको देखा हो गया ठंडा कलेजा नूर का तुमको देखा हो गया ठंडा कलेजा नूर का यो नूर सालन खां वठी मायूस हो पर आमना जा लाल तूं जॾहिं आमना जे झोली में आए त नूर बि ठरी पियो चओ सुभान अल्लाह उन नूर जी दिलि बि ठरी पई त मुस्तफ़ा अची वियो चओ सुभान अल्लाह उन हबीब जे अचण सां शादमाना थी आ हाणे ॿुध हज़रत उस्मान जे बारे में पर हदीस महबूब जी शान उस्मान जो रावी अली अल मुर्तज़ा बस इहा हदीस ॿुधाए दुआ था घुरो अली सचो चओ चओ मां राति लाड़काणे में बि चयो लाड़काणे में बि चयो त तव्हांजे हिन मुल्क में खणी मशहूर कयो अथव अब्दुर्रहीम जेको आहे अली खे न मञींदो आहे अड़े अब्दुर्रहीम अली खे न मञींदो आहे अलाए वरी अलाए पोइ ऐं माशाअल्लाह चवण वारा बि ॾाढ हा साईं ॾाढ माशाअल्लाह पटकड़ा बि सुठा बदल ॾिसण में परे खां माशाअल्लाह अहिड़ा ॼणा पीरा न पीर जा पोटरा था अचनि पिया
अलाए छा थियो अथनि जे अब्दुर्रहीम साईं अली खे नथो मञे। अदा जो सवाल जो अहले सुन्नत जा सब आलिम रुगो अब्दुर्रहीम न मां त सुन्नत जमात जे आलिमनि जी परपुट गारंटी थो खणा सुन्नी आलिम सब अली जा आशिक आहिनि। खैर इहो वरी कंहिं ॿी मौक़े ते मल कंदासीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम सोने नबी करीम जी दरबार में हाज़िर थियो आ। या रसूल अल्लाह तव्हां बि चओ या रसूल अल्लाह, ज़ोर सां चओ या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। मां अली अॼु हिकिड़ो सुवाल खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था अली पुछ चई क़िबला क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजे उम्मत में सब खां अव्वल अव्वल कंहिंखे हिसाब किताब लाइ रब घुराईंदो? मुंहिंजो सोहणो नबी करीम फरमाइनि था प्यारा अली सब खां अव्वल मुंहिंजे उम्मत में अल्लाह साईं अबू बकर सिद्दीक खे सॾाईंदो, उन जो हिसाब किताब रब वठंदो। अलीउल मुर्तज़ा अर्ज़ थो करे सही पोइ उन जो नतीजो छा निकिरंदो? नबी पाक फरमाइनि था प्यारा अली तोखे छा ॿुधायां, हज़रत अबू बकर पंहिंजे इम्तिहान में कामयाब थी वेंदो। अलीउल मुर्तज़ा फरमाए थो क़िबला भला पोइ सुहिणे सिद्दीक खां बाद में कंहिंजो हिसाब किताब थींदो? नबी साईं फरमाइनि था प्यारा अली हज़रत अबू बकर खां बाद में हज़रत अमीर उमर जूं नेकियूं ख़ुदा वटि पेश थींदियूं हिसाब किताब लाइ। जवान जूं नेकियूं केतिरियूं? अम्मा आशा चवे थी मां नबी पाक जे झोली में सुती पई आहियां, ऊंदा ही रात आसमान सितारनि सां भरियो पियो आहे। दिल में ख्याल थियो या रसूल अल्लाह जेतिरा आसमान में सितारा आहिनि एतिरियूं कंहिंजूं नेकियूं थी सघनि थियूं? पाण फरमायूं हाओ आशा साईं केरु आहे? पाण फरमाइनि था उहो मुंहिंजो अमीर उमर आहे। अम्मा आशा थी चवे त मूंखे तवक्को ही त बाबे जे लाइ नबी साईं चवंदा त अबू बकर जूं एतिरियूं नेकियूं हूंदियूं। जीअं जो नबी साईं फरमायो त अबू बकर जूं न उमर जूं हूंदियूं त मां पुछो बाबा साईं या रसूल अल्लाह मुंहिंजे बाबे जूं भला नेकियूं काॾे वयूं? पाण फरमाइनि था आशा इहे अबू बकर हज़रत अमीर उमर जूं आसमान जे सितारनि जूं जेतिरियूं नेकियूं हिकिड़े पासे, अबू बकर जी मूसां गार में रात गुज़ारण वारो सवाब हिकिड़े पासे। ये किरोड़े पद में जेके हज़रत अमीर उमर जूं नेकियूं आहिनि इहे ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में विझियूं वेंदियूं ऐं ॿिए पुड़ में हज़रत अबू बकर जी गार वारी राति जेका मूंसां गुज़ारी हुई उहा हिकिड़े पासे विझबी त अबू बकर जा अमल गरा थी पवंदा। या रसूल अल्लाह पोइ छा थींदो? पाण फरमाइनि था उमर पंहिंजे पंहिंजे मतिलब में कामयाब थी वेंदो, पास थी वेंदो। या रसूल अल्लाह पोइ 3 नंबर ते कंहिंजो हिसाब थींदो? नबी पाक फरमाइनि था प्यारा अली पोइ 3 नंबर ते तुंहिंजो हिसाब थींदो। तुंहिंजो अली साईं चए थो मां ॾकी या रसूल अल्लाह पोइ मुंहिंजो हिसाब कीअं थींदो? पाण फरमाइनि था अली तोखे मुबारक हुजे तूं बि कामयाब थी वेंदे, तू भी पास थी वेंदे, तू भी पंहिंजे इम्तिहान में अमल में कामयाब थी वेंदे। हज़रत अली फरमाए तो जॾहिं मूंखे तसल्ली थी त मां हाणे सवाल कयो आईन उस्मान या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब मां पे भाइयो अव्वल मुंहिंजो पोइ उमर जो पोइ उस्मान जो पिछाड़ी मां अलीअ जो, पर तव्हां चओ अव्वल अबू बकर जो पोइ उमर जो पोइ अलीअ जो। ऐन उस्मान, उस्मान काॾे वियो? उन जो हिसाब कीअं थींदो? मुस्तफ़ा फरमाइनि था प्यारा अली उस्मान हयावदारा हिसाब जे लाइ बीहंदो त लॼी थींदो। मां अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी उस्मान जो हिसाब ई माफ़ कराए छॾियो आहे। चओ सुभान अल्लाह। माला से अर्ज़ कयो मुंहिंजा मौला इनी मुंहिंजे उस्मान सां लेखो न कजां, इनी सां हिसाब न कजां। अल्लाह से मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए मूंखे चयो त उस्मान सां लेखो ई कोन कंदुसि।
मुझा सोना ये मुझे हबीब जा दादला हा सहाबन जो वडो शान हा मुझे हबीब पाक जा गुलामो उम्मतियो उन्हनि जी मोहब्बत पंहिंजे दिल में धारियो इंशाअल्लाह ताला बेड़ो तरी पवंदो इंशाअल्लाह ताला खुदा तव्हां जा असां जा बेड़ा पार फरमाईंदो ईमान जी दौलत सां नवाज़ींदो साईं रज़ाउल हसनैन साहब चाड़े 2-3 दफ़ा मुखां तारीख़ूं वरतियूं पर चइबो आहे त कुल्लु अमरिन मरहूनुन बि औक़ातिहा हर कम जो टाइम मुक़रर आहे हिकिड़ी तारीख़ ॾिनी मांस उहा कैंसिल थी वरी ॿी ॾिनी मांस उहा कैंसिल थी वरी 3 ॾिनी मांस उहा कैंसिल थी नेठ वञी ख़ैर जो गोरो थणे लाताई असां जो को बरोच हुजे हा न कावड़जी वञे हा 2 दफ़ा तारीख़ कैंसिल कई थी कोन थो हाणे घुरायां ॼाण वञी पाण पर मां सम्झो त बिली तव्हां वटि बरोचन वारो ज़िद कोन्हे तव्हां वटि मुंहिंजा दोस्त मोहब्बत आहे तव्हां तो भली 10 दफ़ा न अचे पर छॾींदोसांसि कोन अल्हम्दुलिल्लाह मांखे ख़ुशी आहे हिकिड़ो दफ़ो अॻु में बि मां न तव्हांजे ॻोठ में आयोसि उन टाइम ते साईं मियां अब्दुल रऊफ़ साहब पीरे तरीक़त मदज़िल्लहुल आली उहे भी मौजूद हुआ अल्लाह से उनके वरी खिज़री हयाती अता फरमाए अज वरी किस्मत थी तहां बुजुर्गन जी दोस्तन जी भलारन जी ज़ियारत थी 2-3 गालियूं टूटू फूटियूं अर्ज़ कयूं त अल्लाह से खां दुआ है रब पंहिंजे दरगाह में कबूल फरमाए जी जी ए छा चिठियूं खैर ज़रूरी हुजे त ॿुधायां साईं तो फरमाए तो थोड़ो सियासी तकरीर भी कयो मांखे सियासत दावत कान ईंदी आहे पर तव्हांखे हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ कंदुसि त अहले सुन्नत वल जमात जे मथां हिन महिल तमामु ॾाढो ॾुखियो टाइम आहे तमामु घणा आयो पूरे मुल्क में तव्हांजी असांजी अक्सरियत आहे हर ज़िले में सुन्नी घणा आहिनि हर सूबे में सुन्नी घणा आहिनि पाकिस्तान में तमामु घणाई आहे जिथे घणा हूंदा आहिनि उते कुझु ॿिया बि माण्हू हूंदा आहिनि तव्हां ॾिसो था ॻोठनि में सर्वे कयो तव्हांजे ॻोठनि में 2-2 घर 3-3 घर बदमज़हबन जा बि हूंदा पर या रसूल अल्लाह वारा घणा हूंदा इंशाअल्लाह पर तव्हां आयो जूअर जो अटो समझो था जूअर जे अटे जो थाल भरे ॻोहिबो ॻोहे न सघंदो ये छिड़ वखड़ थियो पियो हूंदो किरंदो वींदो गॾिबो न बाक़ी जे कणक जे अटे खे तव्हां वॾी तगारी माशाअल्लाह तव्हां ॻोहे तयारु कंदो त सॼो गॾियो पियो सो जूअर जो अटे जी का बि हैसियत कान्हे तव्हांजो आवाज़ असेंबलियुनि में आहे ई कोन न सूबाई असेंबलियुनि में तव्हांजो आवाज़ आहे न क़ौमी असेंबली में तव्हांजो आवाज़ आहे अवां ॾिसंदव त असांजा मुखालिफ़ ख़ासि करे जेके JUI वारा आहिनि जमीयत उलमा इस्लाम वारा आहिनि ये कबरे झंडे वारा इन्हनि जा सूबाई सूबनि में हिननि जूं हुकूमतूं आहिनि बलोचिस्तान सॼो हिननि जे हवाले आहे सरहद में हिननि जा मिनिस्टर आहिनि मुंहिंजा सेनेटर हिननि जा आहिनि क़ौमी सूबाई असेंबली जा मेंबर हिननि जा आहिनि सभु हिननि जा उते जेका बि पॉलिसी ठहे थी जेकॾहिं उन्हनि जे तरीक़े जे ख़िलाफ़ थी ठहे त रड़ियूं था कनि दाहूं था कनि ऐं उनखे ब्रेक हणी पंहिंजा फ़ाइदा वठनि था पर जे अहले सुन्नत वल जमात जे ख़िलाफ़ को बि कानून ठहे थो त को आवाज़ उथारण वारो कोन्हे माण्हू छो त असेंबली में असांजो माण्हू कोन्हे घोड़ा घोड़ा करण वारो असांजो माण्हू कोन्हे किथे मस्जिदियूं खसजियूं SP के फोन करण लाइ को तयार कोन्हे SP कंहिंजी ॿुधंदा सियासीदान माण्हुनि जी सियासतदान जी या क़ौमी असेंबली जे मेंबर जी या सूबाई असेंबली जे मेंबर जी या सेनेटर जी या वज़ीर जी ॿुधंदा तव्हांजो असांजो आहे ई कोन मस्जिदियूं खसिजियूं मदरसा खसिजी आहे अहले सुन्नत जे अक़ीदे ते धाड़ो पियो लॻे जिथे काथे सुन्नी मुसलमान ऐं असां ईअं जूअर जो अटो लॻा पिया आहियूं जी वजह छा आहे फंक्शनल मुस्लिम लीग में सुन्नी नवाज शरीफ लीग में सुन्नी पीपल्स पार्टी में सुन्नी GA सिंध में सुन्नी कातर मगसी जे पुठियां सुन्नी ॿियनि जे पुठियां सभु सुन्नी सुन्नत जमायत जो को प्लेटफॉर्म आहे ई कोन को ईअं टिड़ा पखड़ा पिया हूं असांजो वोट हूंदे वोट जी हैसियत ई कान्हे वैल्यू ई कान्हे तव्हां जेकॾहिं चाहियो था त तव्हांजे मसलक जी सरकारी ऐवाननि में भी इज्जत ऐं वक़ार रहे ऐं तव्हांजे हुकूक जो तहफ़्फ़ुज़ थिए सुन्नत जमायत जी ॻाल्हि हले
त पोइ मां तव्हांखे अपील कंदुसि त तव्हां सियासी प्लेटफॉर्म इस्तेमाल कयो, पर सियासी प्लेटफॉर्म उहो जेको ख़ालिस मज़हबी हुजे, ख़ालिस तरीक़े सुन्नत जमायत जे ते हुजे। हालांकि असां जो ॿियनि पार्टियुनि में भी माण्हू आहिनि, पर उहे मज़हबी बुनियाद ते कमु कोन था कनि। जेकॾहिं का मज़हबी बुनियाद ते कमु करण वारी जमात आहे, उहा पाकिस्तान में आहे जमीयत उलमाए पाकिस्तान, जंहिंखे चइबो आहे मौलाना शाह अहमद नूरानी वारो ग्रुप। जेकॾहिं तव्हां सभु सुन्नी गॾिजी उन जी सपोर्ट कंदव त इंशा अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजा मसइला हल थी वेंदा। अवां था चओ त मेरी वॾेरा असांखे पुलिस में छॾाईंदा, हाणे असां वॾेरे खे वोट न ॾियूं, मौलवी असांजी ॿुधंदा ई कोन। न बाबा, ईअं कोन्हे। तव्हांजे वॾेरनि खे ई असां जमीयत उलमाए पाकिस्तान जे टिकट ते मेंबर कंदासीं। उहे वॾेरा साहिब तव्हांजा जेके हूंदा, तव्हांजे वॾेरनि खे, तव्हांजे चङनि मुड़सनि खे, रुगो मौलवी थोरो हूंदा, अव्हांजा चङा माण्हू बि हूंदा। छो त वॾेरा बि आहिनि, पर सुन्नी त आहिनि न, या रसूला चवण वारा त आहिनि न। उहे तव्हांजा वॾेरा जेके अॼु तव्हांखे पुलिस खां ॿधाइनि बि था, छॾाइनि बि था, जंहिंमहिल सुन्नत जमात जे प्लेटफॉर्म ते हूंदा त तव्हांखे ॿधाईंदा कोन, रुगो तव्हांखे छॾाईंदा। मां तव्हांखे अपील कंदुसि, तव्हां महिरबानी करे इहो मज़हबी प्लेटफॉर्म ज़रूरु इस्तेमालु कयो ऐं इन जे लाइ आईंदह इलेक्शन में सोचो। तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं JUP जे तरफ़ खां, जमीयत उलमाए पाकिस्तान जे तरफ़ खां को नुमाइंदो अचे त आमन्ना व सद्दक़ना करे अवां सभु हुन जो साथ ॾींदो। अवां सॼी ज़िंदगी वॾेरनि खे, पीरनि खे, लीडरनि खे आज़मायो आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हां मौलवियुनि खे बि आज़माए ॾिसो। अल्लाह सी तव्हांजो हामी नासिर आहे, अल्लाह सी तव्हांजी असांजी मदद फरमाईंदो आहे। मुफ्ती साहब अर्ज़ त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जनाज़े जी नमाज़ कंहिं पढ़ाई हुई? जवाब ॾींदा कंहिंखे ॼाण केरु आहे? उथी बीहे। बाबा इमाम हुसैन जो जनाज़ो मुबारक जो को सो उन ज़माने में हिकिड़ो ज़ालिम हाकिम हो, ज़ालिम। पर अल्लाह सी जी ज़ात जो कानून आहे त इन अल्लाह तआला युअय्यिदुल इस्लाम बिरजुलिन फासिकिन। अल्लाह सही जेकॾहिं चाहे न त कंहिं फासिक ऐं ज़ालिम खां बि पंहिंजे दीन जो कमु वठंदो आहे। मुख्तार सकफी जंहिं कबीले जो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मशहूर सकफी ज़ालिम हो हज्जाज बिन यूसुफ, उन्हीं कबीले जो मुख्तार सकफी कबीले जो हो, मुख्तार हुन जो नालो हो। हुन जा अक़ीदा एतक़ाद बि तमामु घणा बुरा हुआ। पर इमाम हुसैन आली मक़ाम जॾहिं शहीद थी, त हुननि जा जिस्म मुबारक साथियुनि जा करबला में बेगोरो कफन पिया। हुन जे दिल में ख़ुदा ताला विधी उन इमाम हुसैन जे साथियुनि जा ऐं इमाम हुसैन जो जनाज़ो मुबारक गॾु करे जनाज़ो पढ़ाई। उन्हीं कोन पढ़ियो, कंहिं पंहिंजे वक़्त जे उन्हीं ज़माने जे कंहिं बि माण्हू खां जंहिंजो नालो तारीख़ में कोन थो अचे, पर उन्हीं जी निगरानी में उन जनाज़ो पढ़ाए इमाम हुसैन खे दफ़न करायो हो। पर जे इमाम हुसैन जो जनाज़ो न बि थिए हा त हुसैन ते त सदाई सलाम आहे ई आहे। पर जनाज़ो थियो हुयो ऐं उहो मुख्तार सकफी जे रोशनी में थियो। हे साॻो लिखण वारो आहे। असांजे ॻोठ में हिकिड़ो मौलवी आयो हो, तकरीर कई त नबी पाक खे ग़ैब जो इल्म न हो। अम्मा आशा जो हार गुम थी वियो हो, जंहिंजी कान ख़बर पियसि, महिरबानी करे जवाब ॾींदा। अदा मां जेकॾहिं न चवां त फलाणे मौलवी जो इल्म आहे ई कोन, त हुन जा शागिर्द कावड़जी पवंदा। यार असांजे उस्ताद खे थो चवे, मां चवां इन्हनि जे मौलवी खे सर्फ कान ईंदी आहे, इन्हनि जे मौलवी खे नहव कान ईंदी आहे, इन्हनि जे मौलवीअ खे फ़िक़्ह कोन ईंदो आहे। असांजे मौलवी लावरी ईअं थो चवे, अड़े तो जहिड़ा मौलवी सर्फ नहव में कमज़ोर थी सघनि था, तो नबी पाक जे इल्म ते तंज़ थो करी। रब थो चए अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। ॿिया मदरसनि में पढ़िया मोहम्मद करीम खे मां रब पढ़ायो आहे। अल्लाह सी फरमाईंदो आहे त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अव्वलीन ऐं आख़िरीन, अॻियनि ऐं पोयनि सभिनी जो इल्म अता फरमाए छॾियो आहे। अम्मा आशा सिद्दीक़ा जो जेको हार गुम थियो ऐं नबी तरसियो, इन में बि राज़ हो। चओ त ॿुधायो। हमलो कंदा ऐं तव्हां वेही ॿुधंदा। हिकिड़े जो त मथो फाड़ियो पोइ फ़ैसिलो थींदो।
हाणे तव्हां इंतज़ार में त मुफ़्ती ईंदो शाहपुर मां पहुची वर्दी ॾींदो। पाकिस्तान में जेसीं ताईं झेड़ो न थींदो आहे तेसीं ताईं फ़ैसिलो न थींदो। तव्हां बर्दाश्त कीअं था कयो जो तव्हांजे नबी पाक लाइ ईअं चवे, तव्हां वरी ॿुधो वेठा। असुल छा हो, अल्लाह जे हर कम में हिकमत आहे। चओ अल्लाह से जे हर कम में हिकमत आहे। ही जेके न ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि से कूड़ियूं हणंदा आहिनि। नबी साईं हार ॻोल्हियो, असहाबनि ॻोल्हियो, सभिनि ॻोल्हियो, ॻोल्हे ॻोल्हे थका कोन लधो। मां तो चवां जेकॾहिं को माईअ जो लाल मूंखे साबित करे ॾेखारे त नबी पाक ॻोल्हियो पे त हुनखे मां लख रुपयो इनाम ॾींदुसि। कोन्हे खूर थाण नबी साईं कोन पे ॻोल्हियो। बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो हार गुम थियो। हुजूर पाक अलैहिस्सलाम के लड़ाई खां हिकिड़ी जाइ ते मोटी आया। महबूब करीम अलैहिस्सलाम जी आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर खे चयोसीं हार गुम थी वियो आहे। पाण फरमाए तूं पंहिंजी झोली विछाए त मां तुंहिंजे झोली में निंड कयां। पाण उते आशा सिद्दीका जे झोली में सुता पिया। बुखारी जी हदीस मां कढी ॾेखारींदुसि। बीबी साहिबा जे झोली में पाण सुम्ही पिया। बीबी साहिबा ॻाल्हि कई त हार गुम आहे। पाण मां सुम्ही थो पवां। असहाब शुरू थिया ॻोल्हा में। नेठे देर थी वई। इलाइक़ो अहिड़ो हो जो पहाड़ी इलाइक़ो हो। माण्हुनि अबू बकर सिद्दीक़ खे चयो त तुंहिंजी न्याणी ॾिसी नबी पाक खे रोकियो वेठी आहे। हार गुम थी वियो अथसि। हाणे हार जेसीं लभंदो न तेसीं ते हलंदा कोन, न हलंदा त माण्हू त मरी वेंदा। न को पाणी न को छा काॾे वञे। बुखारी में हदीस पाक जो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहिस्ता आहिस्ता पेर झलींदो पंहिंजी न्याणी खे अची रुॻू हई। छा कयो थी? ॻाल्हाए कोन पियो। छा कयो थी? हुजूर साईं खे रोकियो वेठी आहे। हार तो जो छो वियो? तूं छा कयो आहे? बीबी आशा पई चए त मूं बाबे जो रुॻू बर्दाश्त कयूं पर चुरा न पई त मतां हबीब जागी पवे। ख़ामोश कयुमि। बाबा मूंखे दड़का दाब ॾेई रुॻू बुॻू हणी ॿाहिरि हलियो वियो। पाण जंहिं अखियूं पटियाऊं उथिया। पाण फरमायो त हलो हलो। पाण हार जो पुछऊं ई कोन। पाण फरमाए त ही जेका मुंहिंजी ॾाची आहे इन खे उथारियो। ॾाची खे जो उथारियो त हार ॾाची जे हेठां पियो हो। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात बाबरकातो ते वेठा ई हा। अल्लाह ताला कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई जंहिंजो मफ़हूम हो। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां अहिड़े मुल्क में हुजो जिथे पाणी न आहे। फतयम्ममू सईदन तय्यबन। पोइ तव्हांखे वुज़ू जी जॻह ते तयम्मुम करणो पवंदो। मिटीअ ते हथ हणी मुंहं खे हणो, ॿाहुनि खे हणो, ॼण तव्हां वुज़ू कयो, तव्हांजो कमु थी वियो। जॾहिं इहा आयत न थी त सभई माण्हू चवण लॻा आशा हार जे गुम थियण जो बहानो हो पर अबू बकर जे न्याणीअ जे सदके क़यामत ताईं उम्मत ते थोरो थियणो हो। जो अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात उम्मत खे इहो तयम्मुम जो तोहफ़ो अबू बकर सिद्दीक़ जे न्याणीअ जे हार जे सदके में ॾिनो। हाणे महबूब जे शान खे फेराए मुल्लो थो चवे त नबी खे ख़बर कान्हे। इन्ही में त मुंहिंजे हबीब जो बि शान आहे ऐं अबू बकर सिद्दीक़ जे बचड़नि जो क़यामत ताईं उम्मत ते थोरो। अल्लाह सी असांखे हिदायत नसीब फरमा। मुंहिंजा रब जो कोई असां ॿुधो ऐं ॿुधायो पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजा ख़ालिक हिन महफ़िल में जेके आया अथनि सभिनि जी मग़फ़िरत फरमा। इन अॼोकी ख़ैरात खे पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। असांजे दोस्त ही जेको ख़ैर जो कमु कयो आहे सो क़बूल फरमा। इलाहुल आलमीन असां जो कुझु ॿुधो ॿुधायो असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। बेनमाज़नि खे निमाज़ी बणा। मोहब्बतन के हबीबन जी मोहब्बत नसीब फरमा। जन के मदीने शरीफ जी सिक्का तन के बार बार ज़ियारत नसीब करा। काबतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। या इलाहुल आलमीन नेकन सालिहन बानन अल्लाह जे बानन जी सोहबत नसीब फरमा। असांखे सोने नबी पाक जो सच्चो आशिक बणा। हबीब जे सुन्नतुन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। बेनमाज़न खे पक्को निमाज़ी बणा। बेदीनन खे दीनदार बणा। या इलाहुल आलमीन आलम इस्लाम जो ख़ैर फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके असांजा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा। असांखे ऐबन खां आजो फरमा। असांखे आसमान ऐं ज़मीन जे मुसीबतुनि खां निजात अता फरमा। हिन ॻोठ खे आबाद फरमा। ॻोठ वारनि खे आबाद फरमा। हमेशा हमेशा
असा के भलायूं नसीब फरमा वो कम करा जंहिंमें तू राज़ी तो जो हबीब राज़ी हुजे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। साईं इकबाल मशाइख को सलाम ठाहियो आहे पंहिंजे सिंधी ज़ुबान में नबी पाक अलैहि सलाम जो साईं पाण पढ़ाईंदा ऐं दुआ बि घुरंदा सभु उथी बीहो त साईं जे ज़ुबान सां उहो महबूब जो सलाम ॿुधो।